सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, मन शहिद अल्लाह इलाहा इल्लल्लाह मुखलिसन मिन क़ल्बिही दख़लल जन्ना। खुशखबरी ॾियनि था त जीअं गवाही ॾिनी दिलि सां त अल्लाह खां अलावा ॿियो केर बि मअबूद न आहे, जन्नत में दाख़िल थी वेंदो। पाण करीम जा अल्फाज़ आहिनि मुखलिसन मिन क़ल्बिही, जेको दिलि सां गवाही ॾिए थो, ज़बान सां रटो कोन थो लॻाए, ज़बान सां ला इलाहा इल्लल्लाह फ़क़त कोन थो चवे, दिलि सां गवाही ॾिए थो। छा असां दिलि सां गवाही ॾियूं था त अल्लाह खां अलावा ॿियो केर बि मअबूद न आहे, अकेलो अल्लाह आहे, मारण वारो, जीआरण वारो, असांखे शिफ़ा ॾियण वारो, असांजे हर ख़ैर, हर नफ़े, हर नुक़सान जो मालिक रब ताला आहे। जेकॾहिं इहा असांजी सोच, असांजी नीयत, असांजो इरादो, असांजो ईमान आहे, पोइ असां पीरनि फ़क़ीरनि दरगाहनि ते छा लाइ था वञूं। सूरह निसा में अल्लाह ताला फरमायो, इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। त मुशरिक खे कॾहिं माफ़ कोन कंदसि, बाक़ी सभिनी खे माफ़ कंदसि जिन मूं सां कॾहिं शरीक कोन ठाहियो। ॿी हदीस मुबारक में आहे मुस्नद अहमद में, मन अल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक। पाण करीम फरमाइनि था त जंहिं तावीज़ ॿधो, जंहिं धाॻो लटकायो, जंहिं कड़ो पातो, बेशक उन शिरक कयो। छो त हुनजो यकीन भरवसो उन्हनि धाॻनि कड़नि जे पुठियां आहे, अल्लाह जे मथां कोन्हे को। किथां तव्हांखे धाॻो, कड़ो, तावीज़ पातल कोन्हे को। अचो पंहिंजी इस्लाह कयूं ऐं जन्नत में दाख़िल